नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त हज़रत बाहुद्दीन ज़िक्रिया जे उर्स मुबारक में शिरकत लाइ पनो आकल मां चाचड़ बिरादरी जे मौजूद शख्सियत सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ी जी अॻुवाणी में सवें गाॾियुनि जो काफ़िलो मुल्तान रवानो थी वियो। काफ़िले में एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, सैयद फैज़ान जीलानी ऐं पनो आकल खां चाचड़ बिरादरी जे हज़ारे माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ चयो त मुल्तान असांजे मुर्शिद जी सरज़मीन है। मुर्शिद जी मज़ार ते हाज़िरी ॾियण सां दिल खे सुकून मिलंदो आहे। हिन चयो त असांजो अल्लाह जे नेक बंदन ऐं वलियनि सां हिकु रूहानी ईमान वारो तालुक़ आहे ऐं इहो तसलसल शुरू खां वठी जारी आहे। अल्लाह जे औलियानि जी मज़ार ते वञण सां रूहानी मामला हल थी वेंदा आहिनि। असांजो तालुक़ अल्लाह जे नेक बाननि सां आहे ऐं हमेशह रहंदो। असांजा बुज़ुर्ग बि अल्लाह जे वलियनि खे प्यार कंदा हुआ। असां हिननि जे नक्शे कदम ते हली रहिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।